असांजे फ़ैसिले ख़िलाफ़ रूलिंग ॾिनी आहे। अदालत चयो त सरासरी तौर रूलिंग 17 मई जे फ़ैसिले मूजिब नाहे। हू डिप्टी स्पीकर जे हथ में रखियल ख़त ॾिसण चाहिनि था। अदालत जो चवणु आहे त हू ॾिसण चाहिनि था त डिप्टी स्पीकर वटि ख़त चौधरी शुजात जो हो। तव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया त सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री हमज़ा शहबाज़ जी उबूरी वॾे वज़ीर वारो स्टेटस बहाल करे छॾियो आहे। चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क्स ईंदे चयो आहे त अॼु खां हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर उबूरी वॾो वज़ीर आहे। अदालत चयो त सरासरी तौर हमज़ा शहबाज़ जो उहिदो ख़तरे में आहे। लॻे थो त डिप्टी स्पीकर असांजे फ़ैसिले ख़िलाफ़ रूलिंग ॾिनी आहे। अदालत चयो त सरासरी तौर रूलिंग 17 मई जे फ़ैसिले मूजिब नाहे। हू डिप्टी स्पीकर जे हथ में रखियल ख़त ॾिसण चाहिनि था। अदालत जो चवणु आहे त हू ॾिसण चाहिनि था त डिप्टी स्पीकर वटि ख़त चौधरी शुजात जो हो। तव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया नाज़रीन त सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री हमज़ा शहबाज़ जी उबूरी वॾे वज़ीर वारो स्टेटस बहाल करे छॾियो आहे। चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अॼु खां हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर उबूरी वॾो वज़ीर आहे। अदालत चयो त सरासरी तौर हमज़ा शहबाज़ जो उहिदो ख़तरे में आहे। लॻे थो त डिप्टी स्पीकर असांजे फ़ैसिले ख़िलाफ़ रूलिंग ॾिनी आहे। अदालत चयो त सरासरी तौर रूलिंग 17 मई जे फ़ैसिले मूजिब नाहे। हू डिप्टी स्पीकर जे हथ में रखियल ख़त ॾिसण चाहिनि था। अदालत जो चवणु आहे त हू ॾिसण चाहिनि था त डिप्टी स्पीकर वटि ख़त चौधरी शुजात जो हो। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया नाज़रीन सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री हमज़ा शहबाज़ जी उबूरी वॾे वज़ीर वारो स्टेटस बहाल करे छॾियो आहे। चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अॼु खां हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर उबूरी वॾो वज़ीर आहे। इन बाबति वधीक तस्दीक करण जे लाइ असां राब्तो कयो आहे। सिंटवी न्यूज़ एंकर पर्सन मिराज हबीब जमाली असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। मिराज अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मिराज सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री जो हिकिड़ो फ़ैसिलो आयो आहे जेको हमज़ा शहबाज़ खे हिकु भेरो ॿीहर उबूरी वॾो वज़ीर जो फ़ैसिलो कयो पियो आहे। छा कीअं पिया ॾिसो हिन फ़ैसिले खे? बिल्कुलु यासिर, जेका सूरत हाल असांखे काल्ह नज़र आई हुन में वाज़िह तौर ते जीअं अनाउंसमेंट थी हुन खां अॻु इहो इम्कान मौजूदु हो। चौधरी शुजात ऐं परवेज़ इलाही जे हवाले सां जेके इख़्तिलाफ़ साम्हूं आया हुन बाद जॾहिं ॿ लेटर साम्हूं आया, हिकु चौधरी शुजात जो ऐं हिकु पार्लियामानी लीडर साजिद खान जो जेको काफ़ी जो पार्लियामानी लीडर आहे, त हुन वक़्तु इहो अंदाज़ो थी वियो हो त हाणे हीउ मामिलो अदालतुनि में पहुचंदो। जंहिं बाद डिप्टी स्पीकर पारां रूलिंग ॾिनी वई ऐं हुन खां पोइ हमज़ा शहबाज़ पंजाब जो ॿीहर वॾो वज़ीर चूंडियो वियो। राति पीटीआई पहुती हुई लाहौर में सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री में, जंहिंखां पोइ अॼु सुबुह जो इहा दरख़्वास्त ते ॿुधणी थी ऐं चीफ जस्टिस साहिबु स्पेशली इस्लामाबाद मां लाहौर पहुतो ॿुधणीअ जे लाइ। ऐं उन ॿुधणी दौरान पीटीआई जा वकील बि पेश थिया ऐं काफ लीग जा वकील बि पेश थिया। साॻिए ई तरीक़े सां डिप्टी स्पीकर जो वकील बि अॼु अदालत में पेश थियो ऐं उन सां गॾु गॾु मुस्लिम लीग नून जा वकील बि अदालत में मौजूदु हुआ। ऐं उन वक़्तु जेको आर्टिकल 63A जे हवाले सां मामिलो हले पियो उन ते इहा शइ वाज़िह थी ऐं उन जो इम्कान पिणु मौजूदु हो त हीउ मामिलो पीटीआई जे हक़ में वञी सघे थो, छो त जेतिरो तकिड़ो मामला थिया त उन वक़्तु इन शइ जो इहो अंदाज़ो थी वियो आहे। उन दौरान ई असां इहो बि ॾिठोसीं त मुस्लिम लीग नून जा मुख़्तलिफ़ अॻवान उन्हनि जूं प्रेस कॉन्फ्रेंसूं बि शुरू थियूं। सोशल मीडिया ते ट्रेंड्स बि मुस्लिम लीग नून पारां शुरू कया विया त उन मां इन शइ जो वाज़िह तौर ते अंदाज़ो थी वियो हुयो। हाणे जेको हीउ मामिलो आहे जेको हिन वक़्तु अदालतुनि में आहे, कुझु देरि अॻु में हमज़ा शहबाज़ जो 1 जुलाई वारो स्टेटस हिकु भेरो ॿीहर बहाल कयो वियो आहे अदालत पारां। ऐं उन खां पोइ हमज़ा शहबाज़ वटि जेके इख़्तियार आहिनि उहे हिन वक़्तु वाज़िह न आहिनि ऐं इख़्तियारनि बाबति जीअं असां पहिरीं ॿुधणी दौरान ॾिठो होसीं, हमज़ा शहबाज़ जी साॻी पोज़ीशन हिन वक़्तु हिकु भेरो ॿीहर बरक़रार थी आहे पंजाब अंदरि। हाणे जेका हीअ सॼी सूरत हाल पैदा थिए थी उन में जेको मुस्लिम लीग नून जो मौक़िफ़ आहे उहो इन बाबति आहे। जॾहिं 25 जेके मुस्लिम लीग नून जा MPs जी सीट थिया हुआ त उन वक़्तु अदालत में जेका दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई उन में इहा शइ ॼाणाई वई हुई पीटीआई पारां त उन्हनि जो जेको पार्टी अॻुवान आहे यानी कि इमरान खान उन जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ हिननि मेंबरनि पारां MPs पारां वोट ॾिनो वियो आहे। जिन हमज़ा शहबाज़ खे वोट ॾिनो त उन वक़्तु उन्हनि खे डिसीट कयो वियो आहे। उन्हनि पतनि ते असां चूंडूं थींदे बि ॾिठियूंसीं। साॻिए ई तरीक़े सां अॼु बि मुस्लिम लीग नून इहो ई ज़िक्र करे पई, अगरि इमरान खान पीटीआई जो पीटीआई तरफ़ां पीटीआई लीडर आहे त साॻिए तरीक़े सां चौधरी शुजात वटि बि इमरान खान वारी हैसियत काफ लीग में मौजूदु आहे त उन जे ख़त खे तस्लीम छो नथो कयो वञे। हाणे जेको हीउ मामिलो हिन वक़्तु अदालतुनि में हले पियो इहो असां ॾिठो आहे गुज़िरियल 4-5 सालनि खां पाकिस्तान अंदरि जेका ही शुरूआत की आहे बार बार
पार्लियामेंट जा मामला अदालतुनि में वञनि था ऐं उते अदालतुनि में असां ॾिसूं था असर रसूख इस्तेमालु थिए थो सियासी पार्टियुनि जो। हुन खां पोइ अगरि कंहिं पार्टी जे हक़ में फ़ैसिलो अचे थो त उहे हुनखे तस्लीम कनि था, अगरि कंहिंजे ख़िलाफ़ अचे थो त उहे हुनखे तस्लीम नथा कनि। पहिरियां असां इहा रवायत मुसलसल PTI जी ॾिठीसीं, हुन खां अॻु में नून लीग जी इहा रवायत असां ॾिठीसीं, वरी अॼु हिकिड़ो ॿीहर नून लीग साॻी रवायत जो बरजाव करे पई जेका पानामा वक़्तु असांखे थींदे नज़र आई। जेके ही सभु मामला हिन वक़्तु नज़र अचनि पिया, इहे वाज़े तौर ते इशारो ॾियनि पिया इन ॻाल्हि जो त हिन वक़्तु मुल्क अंदरि बहरान मौजूदु आहे ऐं बहरान अञा वधे पियो ऐं बहरान अगरि वधीक वधियो त मुल्की सूरत हाल इंतिहाई ख़तरनाक हद ताईं वञी सघे थी। PTI जो जेसिताईं तालुक़ु आहे, PTI जो जे तव्हां ट्रैक रिकॉर्ड ॾिसो 3-4 सालनि दौरान हू हुकूमत में हुया या हुन खां पोइ जो जेका सूरत हाल असां ॾिठीसीं गुज़िरियल 3-4 महीननि दौरान PTI जे हक़ में जेके फ़ैसिला आया उन्हनि खे PTI तस्लीम कयो, जेके उन्हनि जे ख़िलाफ़ आया उन्हनि ख़िलाफ़ असां कैंपेन बि ॾिठीसीं। खणी पोइ उहे फ़ैसिला सुप्रीम कोर्ट जा हुजनि, उहे फ़ैसिला इलेक्शन कमीशन जा हुजनि, साॻी तरीक़े सां एस्टेब्लिशमेंट जे हवाले सां बि जेके मामला साम्हूं आया, इवन मीडिया जी हद ताईं बि असांखे इहो नज़र आयो त PTI जा कुझु फेवरेट आहिनि ऐं कुझु खे हू पसंदि नथा कनि, जेके हुननि असांजे ख़िलाफ़ कनि था उन्हनि खे हू पसंदि नथा कनि। हीअ जेका सॼी सूरत हाल जुड़ी हुई या यकीनन परेशान कुन हुई हिन हुकूमत जे लाइ बि, ऐं हीअ हुकूमत बार बार इहो ज़िक्र करे पई हुकूमत वठण वक़्तु जेका थिले थी उनजो सबबु बि इहो ई हो मुस्लिम लीग नून जो त उन्हनि खे गारंटी कराई वञे त का बि मुदाख़लत न थींदी ऐं कंहिं बि मुदाख़लत खां सवाइ हुननि खे आसानी सां हुकूमत करणु ॾिनी वेंदी त जीअं जेका मुल्की सूरत हाल आहे उनखे बहितर करे सघे। पर असां बाद में ॾिठोसीं मुसलसल मेराज हिकु सवाल हिते इहो बि पैदा थिए पियो त जेको चौधरी शुजात वारो ख़त आहे उनजो बि ज़िक्र थियो आहे ऐं चीफ जस्टिस पारां इहो बि पुछियो वियो आहे त जेको ख़त आहे उहो डिप्टी स्पीकर खे जेको मिलियो आहे उहो ॾिसणु चाहिनि था, छा उनखे ॾिसण खां पोइ फ़ैसिले में का तब्दीली ईंदी ऐं उन वॾे वज़ीर वारो जेको या रूलिंग वारो जेको फ़ैसिलो आहे उनखे बरक़रार रखियो वेंदो? जेको उहो ख़त आहे उहो काल्ह खां वठी साम्हूं अची चुको आहे। जीअं ई दोस्त मोहम्मद मज़ारी उहो ख़त पढ़ी ॿुधायो त हुन खां पोइ काफ़ी उन ख़त खे बि पब्लिक कयो आहे ऐं हाणे ॾिसणो आहे त छा उन ख़त खां पोइ अदालत जे फ़ैसिले में का तब्दीली अचे थी या न थी अचे। अच्छा मिराज, माज़ी में अहिड़ा फ़ैसिला भी थी चुका आहिनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं रूलिंग्स भी थी चुकियूं आहिनि जंहिंमें यूसुफ रज़ा गिलानी या जेको सादिक संजरानी सेनेट चेयरमैन वारो मामलो आहे उहो बि नज़र में रखियल आहे, या जेको डिप्टी स्पीकर कासिम सूरी वारो क़ौमी असेंबली में रूलिंग वारो फ़ैसिलो हुयो उहा बि नज़र में रखी वई आहे, या जेको पंजाब में ई डीसीट कयो वियो PTI जे मेंबरनि खे सूबाई असेंबली जे मेंबरनि खे उनखे बि नज़र में रखियो वियो आहे, त छा इहो फ़ैसिलो उन जे उबतड़ी ईंदो जेको पंजाब असेंबली में आयो आहे? नाज़रीन, असांजो मेराज सां राब्तो कटिजी वियो आहे, असां कोशिशि कंदासीं राब्तो करण जी। तव्हांखे आगाह वॾे वज़ीर वारो स्टेटस बहाल करे छॾियो आहे। चीफ जस्टिस उमरता बंदियाल रिमार्क थींदे चयो आहे त अॼु खां हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर उबूरी वॾो वज़ीर आहे। अदालत चयो त सरासरी तौर हमज़ा शहबाज़ जो उहिदो ख़तरे में आहे। लॻे थो त डिप्टी स्पीकर असांजे फ़ैसिले ख़िलाफ़ रूलिंग ॾिनी। अदालत चयो त सरासरी तौर रूलिंग 17 मई जे फ़ैसिले मूजिबि न आहे, हू डिप्टी स्पीकर जे हथ में रखियल ख़त ॾिसणु चाहिनि था। अदालत चयो त हू ॾिसणु चाहिनि था त डिप्टी स्पीकर वटि ख़त चौधरी शुजात जो हो। तव्हांखे आगाह कयूं पिया त सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री हमज़ा शहबाज़ जी उबूरी वॾे वज़ीर वारो स्टेटस बहाल करे छॾियो आहे। असांजो हिकु भेरो ॿीहर राब्तो बहाल थियो आहे मेराज सां ऐं उनखे जारी रखंदासीं। मेराज, मां सवाल कयो पिए त जेको डीसीट करण वारो मामलो आहे पंजाब असेंबली जे मेंबरनि खे, PTI जे मेंबरनि खे जेको डीसीट कयो वियो PTI जे जेको अॻवान आहिनि उन्हनि जे ख़त ते, छा सम्झो तव्हां त ही बि जेके आहिनि छा डीसीट थींदा या इन फ़ैसिले खे बरक़रार रखियो वेंदो? ॾिसो यासिर, हिन मुल्क जी अफ़सोस सां इहा तारीख़ रही आहे त नज़रिए ज़रूरत हिन वक़्त ताईं दफ़न न आहे थी सघियो ऐं सभ खां वधीक नुक़सान मुल्क खे नज़रिए ज़रूरत पहुचायो आहे। असां ॾिसंदा आहियूं उन नज़रिए ज़रूरत जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ सियासी तौर ते उनजो इस्तेमालु बि थींदो आहे। जेसिताईं तालुक़ु आहे अवां जे सवाल जो त उन में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको सीनेट चेयरमैन वारो मामिलो हो उते जेके वोट रद्द थिया हुया यूसुफ रज़ा गिलानी जा, उन्हनि बाबति हिन वक़्त ताईं का ॿुधणी न आहे थी। जीअं अॻु में मां तव्हांखे ज़िक्र कयो त मुस्लिम लीग नून साॻियो ई मौक़िफ़ रखे पई त अगरि PTI जे लाइ अवां इहो चयो हो त इमरान ख़ान जे ख़त ते इहो फ़ैसिलो ॾिनो वियो हो त पोइ शुजात जे लाइ फ़ैसिलो तब्दील छो थो कयो वञे। हाणे जेका ही असांखे सॼी सूरत हाल मुल्क अंदरि ठहंदे नज़र अचे थी हिन वक़्तु सोशल मीडिया ते जेके ट्रेंड्स असां ॾिसूं पिया, जीअं अॻु में असां ॾिठोसीं जॾहिं PTI
जे ख़िलाफ़ को फ़ैसिलो ईंदो त उन वक़्तु मुसलसल सोशल मीडिया ते असांखे ट्रेंड्स नज़र ईंदा हुआ ऐं अॼु साॻियो ई तरीक़ेकार मुस्लिम लीग नून इख़्तियार कयो आहे ऐं हिन वक़्तु ताईं जो जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि उन मां इहा शइ लॻे पई त मामिलो PTI जे हक़ में वञे पियो। उन सां गॾोगॾु जीअं ई हीअ लाहौर में सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री में ॿुधणी जारी हुई त उन दौरान इहा अहम ख़बर पिणु साम्हूं आई त एस्टेब्लिशमेंट पारां सॼे मामले ते सॉफ्ट इंटरवीन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं उन बाबति ज़रियनि वटां जेका ॼाण मिली आहे हिन वक़्तु जेका मुल्की सूरत हाल आहे उनखे ॾिसंदे इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त हाणे ग्रैंड डायलॉग कयो वेंदो। हिन बाबति कुझु ॾींहंनि में सदर आरिफ अलवी राब्तो कंदो PTI सां बि ऐं हुकूमत सां बि ऐं उन खां पोइ मामिलो अॻिते वधी सघे थो। हाणे उन में टे शयूं जेके हिन वक़्त ताईं साम्हूं अचनि पियूं, ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेका मुल्की मुआशी सूरत हाल आहे, सियासी सूरत हाल आहे, ईंदड़ इलेक्शन आहिनि, आर्मी चीफ जी जेका तइनाती वारो मामिलो आहे, इहे सभु मामला उन ग्रैंड डायलॉग में डिस्कस थी सघनि था। ही जेको बहिरानी कैफ़ियत असांखे हिन वक़्तु नज़र अचे पई, इहो पैदा करण में बुनियादी तौर ते जेको वॾो किरदारु आहे उहो इमरान ख़ान जो आहे। तव्हां ॾिसो इमरान ख़ान जी जेका हुकूमत रही उन दौरान असां जेका सूरत हाल ॾिठीसीं ऐं मुआशी तौर ते जेके फ़ैसिला कया विया IMF सां जेको मुआहिदो थियल हो उनजी मुखालफ़त कई वई त उनखां पोइ सूरत हाल तब्दील थी ऐं ज़ाहिर उहा तब्दील थी त हिन हुकूमत जे लाइ उहा ॾुखी हुई ऐं हिन हुकूमत उनखे संभालण जी कोशिशि कई त उनखे मुकमल तौर ते असां ॾिठोसीं त आज़ादाना फ़ैसिला हीअ हुकूमत में न पए करे सघी। अगरि को फ़ैसिलो पार्लियामेंट जा जेके मामला आहिनि उहे बि असां ॾिठोसीं अदालतुनि में आया ऐं मुसलसल PTI खे रिलीफ मिलंदे बि असांखे नज़र आयो। साॻिए तरीक़ेकार सां जेका शुरूआत इमरान ख़ान पारां कई वई हुई उन वक़्तु जॾहिं हू हुकूमत में हो त उहे ई जेके मामला हुआ उहे हिन हुकूमत में बि असांखे जारी नज़र आया। उन खां पोइ असां ॾिठोसीं इमरान ख़ान जे वञण खां पोइ जी जेका सूरत हाल पैदा थी ऐं ज़ाहिर इमरान ख़ान हिकु नैरेटिव खणी हलियो। उन बाबति अदालतुनि इहा शइ वाज़े कई त अहिड़ी का बि साज़िश न आहे थी। बार बार नेशनल सिक्योरिटी कमेटी उनखे वाज़े कयो त अहिड़ी का बि साज़िश न आहे थी, पर उहो हिकिड़ो ई बयानियो इमरान ख़ान मुसलसल खणी हलियो ऐं उहो खणी हलण जे करे ऐं उन समेत जेके ॿिया मुख़्तलिफ़ मामला हुआ असां ॾिठोसीं त इमरान ख़ान उन नैरेटिव तहत कंहिं हद ताईं इमरान ख़ान खे जेको मुल्क अंदरि कल्ट फॉलोइंग आहे उन तरफ़ां फ़ाइदो थींदे बि नज़र आयो। हीअ जेका सूरत हाल असांखे हिन वक़्तु नज़र अचे पई उहा इंतिहाई ख़तरनाक आहे ऐं उहा ख़तरनाक इन सेंस में आहे। तव्हां ॾिसो इमरान ख़ान कॾहिं बि पंहिंजे ख़िलाफ़ को बि फ़ैसिलो तस्लीम नाहे कयो। हिन वक़्तु ताईं जी जेका सूरत हाल आहे उहा इहो पई ॿुधाए अगरि को ग्रैंड डायलॉग थिए थो या एस्टेब्लिशमेंट सॉफ्ट इंटरवीन करे थी कंहिं बि मामले में उन खां पोइ चूंडूं थियनि थियूं ऐं अगरि ज़ाहिर नून लीग ऐं पीपुल्स पार्टी कामयाबु थिए थी त उन खां पोइ इमरान ख़ान उनखे तस्लीम नथो करे त पोइ छा थींदो ऐं उन में के फ़ैसिला थियनि था उन ते इमरान ख़ान नथो बीहे त पोइ छा थींदो। जेके मामला हिन वक़्तु ताईं आहिनि उन में इहा शइ वाज़े तौर ते नज़र अचे पई त किथां न किथां सपोर्ट इमरान ख़ान खे हिन वक़्तु बि मौजूदु आहे जेका हुकूमत में मौजूदु हुई ऐं कंहिं न कंहिं तरीक़े सां उहा हिन वक़्तु बि असांखे नज़र अचे पई ऐं उनजो वॾो सबबु बि इहो ई आहे त इन्वेस्टमेंट इमरान ख़ान ते सभ खां वधीक थियल आहे ऐं उन जो नतीजो बि असां ॾिठो आहे हिन मुल्क में कहिड़ो निकितो आहे। सूरत हाल बहितर थियण बदिरां बहितर बुराननि में वञे पई ऐं जेके इहे बुरान हिन वक़्तु पैदा थियनि था मिराज इहे जेको मुल्क जे लाइ जमाती इतिहादी जमात हुकूमती इतिहादी जमात जेको मुतालिबो कयो आहे फुल कोर्ट बेंच जोड़ण जो उन में इहा ॻाल्हि कई वई आहे उन्हनि जो इहो चवणु आहे त उहा जोड़ी वञे उन में इहो फ़ैसिलो कयो वञे जेको ही रूलिंग वारो मामिलो आहे त छा उन में बेंच जोड़ण सां को हुकूमत खे फ़ाइदो थींदो? ॾिसो असर जेसि ताईं मामिलो आहे फुल कोर्ट बेंच जो ज़ाहिर इहो मुतालबो अॼु कयो वियो आहे हुकुमरान इतिहाद पारां ऐं गुज़िरियल केतिरे ई अरसे खां असां ॾिसूं पिया ख़ासि तौर ते 3-4 महीननि दौरान को अवां अहिड़ो अहम मामिलो न हूंदो जेको तव्हां ॾिठो हुजे जंहिंमें जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा खे बि शामिल कयो वियो हुजे या उन समेत जेके मुख़्तलिफ़ मुअज़्ज़िज़ जज हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट में वेठल आहिनि उन्हनि खे शामिल नथो कयो वञे। हिकु सिलेक्टेड तादाद असांखे नज़र अचे थो ऐं ज़ाहिर उन्हनि जा जेके फ़ैसिला आहिनि उन ते ख़दशनि जो इज़हार हुकूमती इतिहाद पारां कयो वियो आहे। हिन वक़्तु ताईं जी जेके ख़बरूं साम्हूं अचनि पियूं लाहौर सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री मां उहे इहे ॿुधाइनि पियूं त हाणे शायदि उन हद ताईं मामिलो न वञे ऐं इन में ईअं बि थी सघे थो हमज़ा शहबाज़ जो जीअं स्टेटस पुराणो बहाल कयो वियो आहे त उनखां पोइ फ़िलहाल हमज़ा शहबाज़ खे इन ई मामले ताईं रखियो वञे जेसि ताईं होॾां फ़ैसिलो ग्रैंड डायलॉग जो जेको ज़िक्र थिए पियो ओॾां को मामिलो अची वञे। हाणे ॾिसणो इहो आहे त अॻिते जी स्ट्रेटजी कहिड़ी हुजे थी हुकूमत जी बि ऐं इमरान ख़ान जी बि बाक़ी हिन वक़्तु ताईं जी जेका सूरत हाल आहे हुन मां हिकु शइ
वाज़े आहे त इमरान ख़ान जे लाइ हिन वक़्त बि रस्तो कढण जी कोशिश कई पई वञे। जीअं हुन जे लाइ हुकूमत में रस्ता कढिया विया, हुकूमत में आणण जे लाइ रस्ता कढिया विया ऐं हिन वक़्त बि इमरान ख़ान जे लाइ रस्ता कढण जो जेको सिलसिलो आहे उहो असांखे वाज़े तौर ते नज़र अचे पियो त उहो कढियो वेंदो। अॻिते जो लाइ अमल ॾिसिजे नून लीग जो ऐं जेके हुकूमती इतिहाद आहे उनजो कहिड़ो हुजे थो न। मेराज हबीब वरी महिरबानी अवां तजियो पेश कयो ऐं वक़्तु ॾिनो। नाज़रीन तव्हांखे आगाह कयूं पिया सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री हमज़ा शहबाज जी उबूरी वॾे वज़ीर वारो स्टेटस